घर में जो वियो तो उन कुंभ जे घर वारीअ ॾिठो सुभान अल्लाह, अॼु मुंहिंजो घर वारो अहिड़ो छोकिरो को बादशाही ॿार थो ॾिसिजे, एॾो सुहिणो एॾो हसीन। ए मुंहिंजा मालिक साईं, केॾा न दुनिया वारनि माण्हुनि खे बच्चा कहिड़ा सुहिणा ॾिना अथई, असांखे त न को पुट जो औलाद आहे न को न्याणीअ जो औलाद आहे। त कुंभर चयसि ए तूं घबराए न, ही तुंहिंजो पुटु, तूं हिन खे तात हा न, जो चवंदा आहिनि अदा पंहिंजे ॼणे खां वधीक नेपाज मिठो हूंदो आहे, हिन खे तूं तातींदीअ ऐं निपाईंदीअ ऐं कुर्ब ॾींदीअ, हे बि तोखे अमा करे सॾु कंदो। साईं उन माईअ बि खणी ॿई हथ अखियुनि ते रखिया, ॾाढो राज़ी थिया। सुबुह थिए कुंभर उनखे पसंदि खे वठियूं हलियो वञे पंहिंजे बस्तीअ ते, उते वञी कमुकारु कराएसि। जेको हिन खां कमु थी पियो सघे त कुंभर चयसि बाबा जेको तूं कमु थिए उहो तूं कर, थकिजी पवीं त तूं इन खट ते वेही रह। बराल ही बि बादशाही ॿार त हुयो पर नौजवान हो, उन कुंभर सां गॾु ई कमु कंदो रहंदो हो। हीअं जो साईं पाणी पीअण वारे टाइम ते पाणी पीतई, उते हिनखे उॿासी आई, वात पटे ऐं हुनजे उॿासी जो ॾिनी त उन मूं 7 बादशाहनि जो लाल किरी पियो। साईं मुंहिंजा हिन छा कयो, उहो लाल खणी ऐं वर में विधई, चाणी बाबे खे ॾसणो न आहे लाल, जॾहिं 7-8 लाल थींदा पोइ बाबे खे ॾींदुसि जो हिन जी ग़रीबत सॼी उमिरि दूर थी वई। साईं कमकारों फारक थिया, हथ मुंहुं धोई कपिड़ा वपड़ा मटाए घर में आया। ॾाढो वक़्तु ख़ुशि गुज़रियो, राति जा 4 पहर ॾाढो खिलंदे ॾाढनि थकान में गुज़रियो। तमामु ई कुंभर ऐं कुंभर जे घर वारी वक़्तु तमामु ख़ुशि हुननि खे गुज़ारणो पइजी वियो। ऐं हुननि चयो मुंहिंजा मालिक साईं असां ते वॾा कुर्ब थी विया जो अहिड़ो असांखे पुटु हसीन घर में आयो। वरी साईं सिजु फिरियो, उहो कुंभर हिन अजड़े खे वठी वियो वरी पंहिंजे कम ते। वरी बि कमु कंदे कंदे घुमंदे फिरंदे साईं मुंहिंजा हिन खे जो उॿासी आई त वरी बि लाल किरी पियो। वरी उहो लाल खणी ऐं वर में विधई। साईं जिते ओताक हुजे उन ओताक में उहो कुंभर कमु कंदो, उन ओताक जे हिकिड़े भित जे पासे में खॾड़ी खणी जके बि न वातऊं लाल पिया किरनि साईं उन खॾ में पूरींदो हुई। हाणे ॻोठ में बि अचे वाखाण थी, अड़ा फलाणो जेको चाचो कुंभर आहे, चई हा। उन छोकिरो शहज़ादो वारो कयो, हिकु जहिड़ा ॻोठ वारा माण्हू गॾिजी उन सां अचे दोस्ती रखनि, यारी रखनि, वरी शाम जो ॾाढे कुंभर खां मोकिलाए उनखे घुमाइनि फेराइनि हेॾऊं होॾऊं। ॾाढो साईं हिन जो रंग लॻो पियो आहे, सॼे ॻोठ सां बि फ्री थी वियो। हाणे साईं कचहरियूं लॻी पियूं आहिनि, पर सॼे ॻोठ में रुॻी हिन जे हुस्न जी वाखाण हुजे। साईं ईअं कंदे कंदे टाइम गुज़रंदे छो न उन कुंभर जे ॻोठ जे भरिसां हिकिड़ी दरगाह हुजे, उते हिकिड़ो मेलो लॻो। हाणे जो मेलो लॻो त उन छोकिरे शहज़ादे खे हिकु जहिड़ा दोस्तनि सभिनी चयो अदा सुभाणे मेले जी धमाल शुरू आहे, ॾाढे कुंभर खां पैसा वठि हलंदासीं न मेले ते घुमण। यार असां वटि पंहिंजा पैसा आहिनि, तूं पंहिंजे ख़र्च घुरीस। जी हा बाबा मां बाबे खां पैसा घुरंदुसि, मूंखे बाबो ॾींदो। हाणे सुबुह ते संगत तयारु आहे। सुबुह थियो, कुंभर हिन शहज़ादे खे चयो बाबा उथी त हलूं कम ते। जी बाबा अॼु कम ते मां न हलंदुमि। जी बाबा छो? जी बाबा अॼु मेलो आहे चवनि था ॾाढो वॾो, सॼी संगत मुंहिंजे ॻोठ जा दोस्त जेके आहिनि सो तयारु थिया आहिनि। हाणे मूंखे बि इजाज़त ॾे त मां मेलो हिन संगत सां करे अचां ऐं ॿियो मूंखे ख़र्च बि ॾे। अब्बा मुंहिंजा पुट तुंहिंजे लाइ ख़र्च खोड़, पर हे दिला मट जेके ठाहिया अथमि ग्राहक को अञा आयो ई कोन्हे, तूं पाण मूंसां गॾु ई। को ग्राहक अचे हा त मां तोखे, तूं त 1000 थो घुरी, मां तोखे 10,000 ॾियां हा, पर हाणे आयो केर बि कोन्हे, मां मजबूर आहियां, हाणे कीअं कयां। तंहिंजे करे साईं कुंभर वेठो सुसट करे
त हाणे मूं वटि पैसा न आहिनि, मां हिन अॾड़े खे पैसा किथां ॾियां। तेसिताईं ॾिठो छोकिरे हुन पसंदि ॾिठो, सुभान अल्लाह, बाबो साईं ॾाढो मजबूर थी वियो। मूं बाबे खे मजबूर करे ॾिनो। छोकिरे छा कयो, पासो ॾे भित में वञी उहा खॾ खणी खोटरे उतां हिकिड़ो लाल खणी आयो। चई बाबा साईं, चई जी बाबा। चई बाबा हाणे ॿियो त मूं वटि कुझु कोन्हे, ही लाल मूंखे हथु आयो किथां रस्ते तां, मां लाल खयूं आयो हुअसि। ही लाल अथई, वञी खपाए अचु, पंहिंजी बि गुरबत कर ऐं मूंखे बि ख़र्चु ॾे। कुंभर वेठो, सुभान अल्लाह, हेड़ो लाल मुंहिंजे ॻोठ जो बादशाह रक़म ई न ॾेई सघंदो। हाणे ठीकु आहे, अब हाणे तूं वेह हिते त मां हिन जी किथे ख़रीदारी करे अचां। कि हा बाबा, तूं भली वञी करे आ। हाणे छोकिरो उते वेठो आहे खट ते। हाणे कुंभर उहो लाल खणी वञा त किथे वञा, वञा त ॻोठ जो बादशाह जेको आहे उन वटि। अला हक़ ले उन बादशाह वटि अचे कुंभर पहुतो। सलाम अलैकुम, चई मालेकुम सलाम। ॻोठ जे बादशाह पुछियो, चाचा कुंभर ख़ैर त आहे, अॼु वॾा पेर खणी मूं वटि आयो आहीं। बाबा साईं, मां कंहिं कम जे लाइ थो ॾियां। बाबा हुकुम कर तूं। सुभान अल्लाह। चई बाबा ॻाल्हि इहा आहे, मूंखे हिकिड़ी शइ हथु आई आहे, दिलि में सोचमि त हिन जी रक़म त ॿियो केरु कोन ॾेई सघंदो। हाणे इहो बादशाह जर जेका बि रक़म मूंखे ॾिनई, पोइ बि ॻोठ जो बादशाह आहे, उन खे वञी ॾियां। बाबा छा खणी आई? हथ में जीअं लाल हुअसि खणी बादशाह खे ॾिनी। हीअ शइ खणी आयो। बादशाह खे सुभान अल्लाह, चाचा हीअ त शइ अहिड़ी तूं खणी आई, 7 बादशाहियूं लॻनि। ले ये मुंहिंजी त हिकिड़ी बादशाही, मां तोखे छा ॾियां? हाणे हीअ चाबी खण, ॿई खज़ाना मुंहिंजा दौलत सां भरिया पिया आहिनि। 4 मज़दूर वठी आ, सुबुह खां वठी करे शाम ताईं भरियूं ॿधी खणनि, पोइ जेका तोॾे उहा रक़म आई उहा हिन लाल जी क़ीमत अथई। ॿई भांडा वञी, हा ॿई हिन वञी भांडा खोलिया। 4 मज़दूर वञी तो असां अहिड़ा डंडा ॾोरा छॾियईं जेके भरियूं पिया खणनि, जेको खणे मण त हाणे बाबा 4 मणनि जी भरी खणी कुंभर जो घर सॼो भरे छॾियनि दौलत। हाणे हेॾी दौलत जो कुंभर जे घर में आई। कुंभर साईं सॼी उमिरि माला माल थी वियो। खणी उतां 10-20 हज़ार खणी नंढड़े छोकिरे खे ॾेई, चइबा हाणे वञी मेलो घुम। हाणे वाह जो घुमबो, संगत खे विखाराए। हाणे साईं सॼी संगत खे तयारु हुजे, तयारु हूंदे हलो मेले ते। जिथे वञी वेहनि शइ शिकिल में त उन पसंदि जा रुॻी आर्डर हुजनि। केॾीमहिल बाबा 2 किलो शइ खणी अचो, केॾीमहिल शरबत पियो प्यारे, केॾीमहिल जूस पियो प्यारे, केॾीमहिल मानियूं पियो खाराए। संगत भेण जी ॾाढी ख़ुशि पई थिए। अरे यार वाह जो ही अदड़ो आहे, भला हेतिरा चाचे कुंभर पैसा ॾिना अथसि। हलो कुंभर। हा, मेले घुमंदे घुमंदे वरी हिनखे उबासी आई, साईं लाल किरी पियो। वरी लाल खणी हिन खीसे में विधो। सिज उभिरियो, राति जा 4 पहर धाम धूम सां मेलो घुमी ऐं साईं मोटी आया। बाबा मेलो घुमी आयो? हा बाबा मेलो घुमी आयासीं। हे घर जे लाइ बि आयो हां, ॾाढियूं शयूं दयूं खाई कयनि ड्रव। हाणे साईं उहो कुंभर जेको आहे सो गुले गुलज़ार लॻो पिया साईं, हिकिड़े ई लाल हुनखे टेके छॾियो। हाणे पर कहिड़ा ठाव ठाहियूं, तो इहा हिकिड़ी शइ मूंखे अहिड़ी ॾिनी, हे ॾिसंदो त कोठियूं सभु नोटनि सां भरियूं पयूं अथई, पियो हिते खाऊं खपाए। हाणे अरे हाणे उहो छोकिरो उतां पैसा खणी वटे खाईंदो, संगत सां पीअंदो अथई। रब मुंहिंजे जो शान, हाणे ही रहियो कुंभर वटि, हू थियो वञी बादशाह। हाणे छॾ हिननि खे, वठि हिननि जे पीउ माउ खे। ॿुधे साईं, छॾ हिननि खे, वठि हिन जे पीउ माउ खे।
हाणे उते के जेके हुजनि सनीअ करण वारा चङो थियो बादशाह ॿई छोकिरा कोराए छॾिया पर के जेके सच गोया हुजनि उहे बादशाह खे मुंहं ते चई जो इन ज़ाल जे चवण ते तो असांजा रूप ऐं पसंदि 36 लखूं 32 लखूं इन माईअ जे चवण ते तो कोराए छॾिया सो बादशाह जेकॾहिं तोखे पुॼे त पाणीअ जे वटे में ॿुॾी वञी मर अचे हिननि माण्हुनि जेके सच गोया रोज़ हिनखे तरारूं अचे मुंहं में हणनि हिनखे बेज़ार करे ॾिननि हिते राति जो घर आयो राणीअ खे चई राणी ॻाल्हि ॿुधी चई कहिड़ी माण्हुनि त मूंखे ॿुॾण अहिड़ो करे छॾियो कीअं भला माण्हू मूंखे रोज़ हीअं चवनि अरे बादशाह ॿुॾी न पियो मरी जो इन राणीअ लाइ तो अहिड़ा शहज़ादा पुट ॿई कोराए छॾिया हाणे तूं मूंसां मां तोसां अर्ज़ु इहो आहे त हे मुल्क छॾियऊं तॾहिं असांजो जीअण थींदो न त हिते असांखे रहियत जीअण न थींदी राणीअ चयसि भलो इहो कमु आहे तूं दौलत जेका आहे पंहिंजी खण गाॾियूं भराए हा न भरे निकिरी था पोइ असांजे पंहिंजी रक़म दौलत साण हूंदी जिथे पहुचंदा आहियूं उते बि असांजे अहिड़ा महल बादशाह कर थी वेही रहंदासीं हाणे राति जे 4 पहरनि में हिन बादशाह गाॾियूं वाॾियूं घुराए सभु दौलत हुन गाॾियुनि में लोड करे वठी राणीअ जे कंहिं गाॾीअ में वेही आऊं खणी साईं उतां हुन पंहिंजे मुल्क खे छॾी हाणे हिन मुल्क खे छॾियऊं हाली किथे ॿिए हंधि पंहिंजो घुमण जहिड़ा थींदासीं हिते त मां सुबुह जो निकिरां त माण्हू था मूंखे रोज़ थुकूं हणनि चवंदा तूं कहिड़ो भलो कमु कयो जो इन राणीअ जे चवण ते हिकु ज़ाफ़ा जे चवण ते तो पंहिंजा पुट कोराए छॾिया हाणे साईं जेको आहे सो हकले हकले गाॾियूं भॼाईंदे भॼाईंदे रब मुंहिंजे जो शान हे बि उते अचे निकितो जिथे रूप पसंदि पिया रहनि सलाम मुंहिंजे ॻोठ में अचे यकदमि साईं दौलत लही वई यकदमि आर्डर थी विया सिरूं पहुची वियूं सीमेंट पहुची विया बजरियूं पहुची वियूं मज़ूर पहुची विया कारीगर पहुची विया मालातूं बंगला तयारु थी विया हर कंहिं ॿुधो ॿाहिरि मुल्क जो को हिकिड़ो अजनबी आयो आहे जंहिं अचे हिते बंगला ठाराया आहिनि प्लाट वरिता अथई अॾा सुठो थियो अॻे चवंदा अॾा केरु लॾे अचे लॾे न वञे अॾा भलो कमु थियो इहो बि घर उधो ॻोठ में हाणे साईं हिन बंगला ठाराए ॾाढो मन माशूक थी ऐं वेही रहियो ऐं जेको आहे सो ॻोठारनि खे ख़बर पई राति जो ॻोठारा कचहरीअ ते अचनिसि साईं तव्हां किथां जा आहियो हाल अहिवाल हेॾो होॾो ढाड़ा ठका थियनि ॾाढियूं ख़ुशियूं पियूं थियनि पर हिन बादशाह ऐलान ॾिनो कचहरीअ कहिड़ो चङो ॻाल्हि इहा आहे त मूंखे केरु जेको ॻाल्हि ॿुधाईंदो नई की हा हुनखे 5 लख इनाम हा तंहिंजे लाइ साईं तूं बची का ॻाल्हि ॿुधाई मां बचां का ॻाल्हि ॿुधायां अधो बचे का ॻाल्हि ॿुधाए पर पोइ बादशाह चए बाबा इहा ॻाल्हि मुंहिंजी ॿुधल ई पर पोइ बि तो ॿुधाई आहे हे 5000 अथई वञी सुबुह जो पंहिंजो राशन पाणी वठिजांइ हलंदे हलंदे ॻाल्हियूं पियूं हलनि बादशाह कचहरीअ में छो न हुन पसंदि खे इहा ॻाल्हि कन ते पई जॾहिं हिकिड़े ॿाहिरि मुल्क जो को बादशाह आयो आहे असांजे ॻोठ जे भरिसां जे बंगला ठाहिया अथई पर ऐलान कयो अथई त अहिड़ी ॻाल्हि जेको नई ॿुधाईंदो उनखे 5 लख इनाम ॾींसि सो बाबा कुंभर जी बाबा बाबा अॼु राति मूंखे मोकल ॾे मां हिन बादशाह सां कचहरी करे अचां की बाबा साईं भली हाणे इहे संगत वारनि सां गॾिजी सिधो उन बादशाह जे कचहरीअ में अची वेठो बादशाह ऐलान कयो बाबा जेको बि केरु जवान मूंखे नई ॻाल्हि ॿुधाईंदो उनखे 5 लख इनाम ॾींसि त हिन पसंदि हथु मथे खयो ते बादशाह चई जी बाबा साईं चई अॼु तोखे नई ॻाल्हि मां ॿुधाईंदुसि चई बाबा चई नई ॻाल्हि तूं ॿुधाईं 5 लख इनाम आहे तुंहिंजो कि हा पोइ कन ॾेई ॿुधिजांइ ॻाल्हि तोखे मां थो ॿुधायां
हुनजो भाउ बि आयो न हिन भाउ बि साईं अचे पियो न कचहरीअ में कचहरी हा उहो बि वेठो आहे हाणे ईअं पसंदि त ॻाल्हि खणी थो हुनखे ॿुधाए चई बादशाह सलामत ॻाल्हि ॿुध अर्ज़ु इहो आहे त ॻाल्हि कहाणी मूं वटि हीअ नई इहा आहे तोखे मां खणी थो ॿुधायां तूं गौर सां ॿुधजांइ अण ॿुधी तो कॾहिं ॿुधी न हूंदी हा बाबा जी ॿुधा